अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बश पंवर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथव प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान बि असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा इंसान जे जेके जोड़ आहिनि, जीअं गोॾे जो जोड़ आहे या मथे चेल जा जोड़ आहिनि या ॿाहुनि जा जोड़ आहिनि या जेके पेरनि जा या टंगनि जा, उन जोड़नि जूं जेके बीमारियूं उन बाबति असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जोड़नि में कहिड़ियूं तकलीफ़ूं थी सघनि थियूं। कॾहिं कॾहिं केरु चवंदा त मूंखे गोॾनि में सूरु आहे, चेल में सूरु आहे या हथनि पेरनि जे जोड़नि में सूरु आहे, त उन में कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं, उन्हनि जो इलाजु छा आहे, उन्हनि खे बहितर कीअं करे सघिजे थो, उहो सूरु छो थींदो आहे, छा वाक़ई इन जो इलाजु दवाउनि जे ज़रिए आहे सॉरी या उन जी का सर्जरी या ऑपरेशन करे सघिजे थी। इन सिलसिले में अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको डॉक्टर आहे उहो आहे डॉक्टर अरशद कमर सिद्दीकी, जेके पाण आर्थोपेडिक सर्जन बि आहिनि पर जोड़नि जे ऑपरेशन जा माहिर बि आहिनि। लंडन में कमु कंदा आहिनि। हिते असां वटि हिते आया पंहिंजे कंहिं कमकार सां, त असां कोशिशि कई त डॉक्टर साहिब खां को इंटरव्यू करियूं, उते इहो ॾिसूं त उन्हनि ॿाहिरिनि मुल्कनि में जोड़नि जी बीमारी जो इलाजु कीअं थो थिए, असां वटि कीअं थो थिए। डॉक्टर साहिब जी इन महारत मां असां बि को लाभ हासिलु कयूं। डॉक्टर साहिब उते जेको असां हैमरटन यूनिवर्सिटी हॉस्पिटल में आर्थोपेडिक जेको उन्हनि जो वार्ड आहे या यूनिट उते कमु कनि था एज़ ए मेंबर। उन सां गॾो गॾु जेको हाणे ओलंपिक्स थिया, उहा जेके ओलंपिक्स थिया उहे बि हैमरटन यूनिवर्सिटी अस्पताल सां गॾु जेको सो अटैच हुआ, त जेकॾहिं का ओलंपिक्स में कंहिं खिलाड़ी खे का इंजरी थिए त उन सिलसिले में बि उते आर्थोपेडिक जेका टीम आहे उन जा मेंबर रही चुका आहिनि। डॉक्टर साहिब अरशद कमर असां सां गॾु आहे। तव्हां बि फ़ोन करे जोड़नि जी बीमारी, का हॾी का भॼी पए उन जी बीमारी को बि हुजे त फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवालु पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजे टीवी जो आवाज़ु घटि रखो, जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे ऐं डॉक्टर साहिब उन जो तव्हांखे सवलाई सां जवाबु ॾेई सघे। अॼु डॉक्टर अरशद कमर सिद्दीकी असां सां गॾु आहे। जोड़नि जी बीमारी बाबति अचो त पंहिंजे डॉक्टर सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर अरशद कमर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते आयो पंहिंजे ई कमकार सां घुमण फिरण, लंडन में कमु था करियो, वरी अरसे खां कमु था कयो। ओलंपिक्स जेका इस्पताल जेका उन्हनि सां वागेले उन जा मेंबर बि रही चुका आहियो। हूअं त आर्थोपेडिक जा हॾियुनि जूं काफ़ी बीमारियूं आहिनि डॉक्टर साहिब, जॾहिं बि एक्सीडेंट बि थियनि था, धक बि लॻनि था, बीमारियूं बि आहिनि। पर मुंहिंजो सुवालु इहो आहे नाज़रीन जे लाइ त जोड़नि जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि। अक्सर जोड़नि जूं बीमारियूं थींदियूं आहिनि, त जेके जोड़नि असांजे जिस्म जा उन जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि? अगरि जोड़नि में सभिनी खां आम बीमारी जेका आहे सा जोड़नि जी ख़ुश्की या आर्थराइटिस आहे। तंहिंखां पोइ ॿिए नंबर ते जेको आहे जंहिंमें जोड़नि में सोज़िश थियो पवे, जंहिंखे असां रूमेटॉइड आर्थराइटिस चवंदा आहियूं। इहे ॿ हद खां वधीक कॉमन आहिनि, आम जेको असां ॾिसंदा आहियूं। इहे तकलीफ़ूं थींदियूं आहिनि जोड़नि में, वॾे जोड़नि में थियनि, नंढे जोड़नि में थियनि, पर इहे आम आहिनि। इन खां अलावा जेको आहे सोज़िश जेका थिए थी उहा कई तरह जी थी सघे थी। नंढे ॿारनि में थी सघे थी, जंहिंखे असां जुवेनाइल आर्थराइटिस चवंदा आहियूं, या कंहिं रीज़न सां थी सघे थी जीअं असां सोराइटिक आर्थराइटिस थींदा आहियूं, जीअं माण्हुनि खे स्किन जी का तकलीफ़ हुजे, का बीमारी हुजे, सोराइसिस हुजे, उन जे करे वरी जोड़नि में तकलीफ़ थी सघे थी। त इहे ॿ टे कॉमन। अच्छा, इहे ॿ बीमारियूं, इन खां अलावा का बीमारियूं जोड़नि जूं आहे? इन खां अलावा रहिया मुख़्तलिफ़ ॿियूं के बीमारियूं आहिनि जोड़नि में जेका आहे, इन खां वधीक का आम ॻाल्हि कान्हे। कॉमन में कॉमन जेका वधि में वधि ॻाल्हियूं आहिनि, इहे ॿ आहिनि, जोड़नि में ख़ुश्की या सोज़िश। अच्छा, ख़ुश्की छो थी थिए जोड़नि जे अंदरि? छा आहे? को पाणी आहे, को फ्लूइड आहे, को तेल आहे, जे जोड़नि जी ख़ुश्की छो थींदी आहे? इन जो रीज़न सबबु कहिड़ा आहिनि? सभिनी में जेको आसान तरीक़ो आहे सम्झाइण जो उहो इहो आहे त जोड़नि जे विच में चिकनाहट हूंदी आहे, जेको जोड़ खे पाण में हलण में मदद ॾींदी आहे। ऐं टाइम सां गॾु इहो थींदो आहे त उहा चिकनाहट जेका आहे जोड़ मां ख़तमु थींदी वेंदी आहे, ऐं जेका उहा उनजी जोड़ जी जेका लाइनिंग आहे, जेका चिकनी सरफेस आहे या उनजी जेका ज़मीन आहे, उहा रफ़ थींदी वेंदी आहे, खुरदरी थींदी आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे रफ़्तार रफ़्तार जोड़ उन में जेको आहे उहो ख़राबु थियणु शुरू थी वेंदो आहे। उहा चिकनाहट ख़तमु थींदी आहे, उहो तेरो सुकी वेंदी आहे, तॾहिं जेके हॾियूं उहे पाण में टकराईंदियूं आहिनि, इन करे तकलीफ़। डॉक्टर साहिब हिकिड़ो कॉलर आहे, उनखे बि शामिलु कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? साईं याकूब मरी मीरपुर ख़ास खां। वॾी महिरबानी मासूम मरी, छा पुछंदो डॉक्टर साहिब असां सां गॾु अॼु? साईं चेल जो सूरु अक्सर करे घणनि माण्हुनि खे थींदो आहे, इहो छाजे करे थींदो आहे? हा, ॻाल्हायो। रुगो चेल जे सूर बाबति पुछंदो या ॿी बि का तकलीफ़ आहे? चेल जो सूरु साईं। वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु ॾियूं था। साईं जो सवाल, चेल जो सूरु छो थींदो आहे? साईं मासूम साहिब इहो सुठो सवालु पुछियो आहे। चेल जी सूरु इलाही आम माण्हुनि में इहो थींदी आहे तकलीफ़, घणा माण्हू इन जी शिकायत कंदा आहिनि।
चेल जी सूर जेको आहे उहा हद खां वधीक ॻाल्हि जेका ॾिसण में आई आहे उहो इन करे थींदो आहे जो माण्हुनि जो एक्सरसाइज़ जी तरफ़ रुझान घटि आहे। तंहिंजे करे छा थींदो आहे जो माण्हुनि जो चेल जा मसल जेके आहिनि उहे वीक थी वेंदा आहिनि ऐं नॉर्मली तव्हां ॾिसंदव त माण्हू जेको आहे उहो जेको असांजो उथणु वेहणु आहे उहो अपराइट आहे, सिधो बीहणो थो पए माण्हुनि खे। त उन वजह सां चेल जा मसल जेके आहिनि उन्हनि खे मज़बूत हुअणु ज़रूरी आहे जो चेल खे झल करे सघनि, उन खे सिधो रखी सघनि। जंहिं असां एक्सरसाइज़ न कंदासीं त चेल जा मसल वीक था थी वञनि ऐं चेल में जेके मोहरा थियनि था उहो पाण में पोइ हिलण था शुरू थी वञनि ऐं जॾहिं उन में जेका हरकत थिए थी या मूवमेंट थिए थी त पोइ उहो लिगामेंट्स ते ज़ोर थी विझे, जेके लिगामेंट्स जेके उन खे मोहरनि खे पाण खे झले वेठा आहिनि उन्हनि में छिक थी पैदा थिए। उन जी वजह सां जेको आहे नर्व्स जेके उतां चेल जे थ्रू निकिरनि थियूं पियूं उन्हनि ते प्रेशर थो पवे ऐं पोइ उहो जेको आहे चेल जे सूर में ज़ाहिर थो थिए माण्हुनि खे। न तव्हांजो मक़सदु आहे जेका असांजे चेल जे मथां जेको गोश्त आहे जेको उन्हनि मोरनि खे झले वेठा उहो जॾहिं कमज़ोर थिए थो त असांजा उहे हिलनि था त नर्वस जेके नर्व आहिनि उन ते प्रेशर थो पए। इन खां अलावा का बीमारी को वायरल को ॿियो अहिड़े क़िस्म जी को बैक्टीरिया को जरासीम बि लॻी सघनि था? जरासीम जेको आहे उहो लॻी सघे थो। सभिनी खां कॉमन ॻाल्हि जेका आहे जरासीम में उहो चेल जी टीबी आहे जेका असां ॾिठी आहे उहा कॉमनली थी सघे थी। पर इहो चवण खां पोइ त जेको टीबी या इन्फेक्शन या जीअं तव्हां ॻाल्हि कई वायरस जी या जरासीमनि जी त अहिड़ी तरह को ॿियो जरासीम बि चेल में दाख़िल थी सघे थो ऐं इन्फेक्शन करे सघे थो। पर इन्हनि सभिनि खां वधीक जेका ॻाल्हि कॉमनली थिए थी या आम ज़िंदगी में असां ॾिसूं था उहो इन्फेक्शन कोन्हे पर उहो पठनि जी कमज़ोरी जे करे सूर पए। अच्छा, चेल जो सूर अक्सर वॾी उमिरि जे माण्हुनि खे पवंदो आहे, छा नंढी उमिरि जे माण्हुनि खे पई सघे थो? चेल जो सूर कंहिं बि उमिरि में पई सघे थो पर वॾी उमिरि जे माण्हुनि खे इन करे वधीक थो पवे जो हिकिड़ो त उमिरि सां गॾु गॾु पठा उअं ई कमज़ोर थी वञनि, ॿियो चेल जे जेके मोहर आहिनि उन्हनि जे विच में जेके जोड़ आहिनि उन्हनि में ख़ुश्की थी वञे। जीअं असां सां तव्हां सां हाणे ॻाल्हि थिए थी हर जोड़ जे ख़ुश्की जो ज़िक्र कयो था, हा, त जोड़नि में ख़ुश्की चेल में थी पवे थी, इन करे चेल में जेको आहे उहो हरकत घटिजी थी पवे ऐं उहो जेको आहे पोइ जेके पाण में सभु फैक्टर्स गॾिजी पवनि त इन करे ओल्ड एज में इहो तकलीफ़। अच्छा डॉक्टर साहब, जेके जोड़नि जे अंदरि तव्हां चयो जेको चर्बी आहे या कुदरती तरफ़ सां जेको फ्लूइड आहे जेको उन्हनि खे माना पाण में रखंदो आहे, पर उहो ख़तमु छो थींदो आहे? छा उते को बैक्टीरिया अची वेंदो आहे, को वायरस अची वेंदो आहे? उहो पाणी ख़तमु छो थींदो आहे? उनजो कहिड़ो रीज़न्स आहे? अलाए उन जी कॉमन रीज़न जेका आहे जीअं मतिलबु अञा ताईं अॼु ताईं असांखे इहो सही तौर ते साइंस में इन ॻाल्हि जी ख़बर न पई सघी आहे त इहो तकलीफ़ वधे छो थी, पाणी छो थो ख़तमु थिए। इन जो को असां वटि डेफिनेट आंसर कोन्हे, पर इहो ॾिठो वियो आहे त जीअं वक़्तु हले थो पियो माण्हुनि जी उमिरि वधे थी त जीअं ॿिया एज सां गॾु चेंजिस अचनि था जिस्म में तीअं इन जोड़ जी जेका आहे उहो जेका वर्किंग आहे या फंक्शन आहे उहो घटिजंदो थो वञे ऐं जेका ख़ुश्की वधंदी थी वञे इन में। त इहो हिकिड़ी तरह सां एजिंग जो प्रोसेस आहे जेको हले थो पियो। उहे फैक्टर्स घणा ई माण्हू चवनि कहिड़ा फैक्टर इनखे एग्रीवेट कनि था? अलाए घणो में इनखे फ्लूइड खे ख़तमु करणु जी इन जो जेको आहे फ्लूइड जेको घटि थियण में जेको आहे चवनि था त जेको आहे अंदरि बॉडी जे अंदरि ऑक्सीडेशन थी थिए या फ्री रेडिकल था फॉर्म थियनि। ठीकु आहे। ऐं उहे जेके आहिनि पोइ उहो इंजरी था कनि जेके मेम्ब्रेन खे जंहिंमें फ्लूइड पैदा थो थिए ऐं उहो फ्लूइड जेको उहो मेम्ब्रेन डैमेज थियण खां पोइ जेको आहे उहो लिब्रिकेशन या चिकनाहट उहा घटि थी ठाहे उहा मेम्ब्रेन या झिली ऐं उन वजह सां पोइ ख़ुश्की वधंदी थी वञे। हिकु त इहो रीज़न, ॿियो बि को ख़ासि रीज़न आहे? ॿियो रीज़न जेको आहे उहो एक्सीडेंट आहे, का धक लॻणु आहे। धक लॻण सां छा थो थिए त जेको आहे उहो कार्टिलेज जेको चवंदा आहियूं चिकनी सरफेस जेका आहे उन खे नुक़सानु पहुचे थो ऐं उहो रफ़्ता रफ़्ता जेको आहे पोइ उन नुक़सानु पहुचण जे करे उन जी जेका ब्लड सप्लाई या दौरान खून आहे उन खे रुकिजी थो वञे। जॾहिं दौरान खून रुकिजी थो वञे त उन जी जेका आहे पावर जेका इहो चिकनाहट ठाहिण जी उहा घटिजंदी थी वञे, उहा घटि थी वञे। अच्छा डॉक्टर साहब, जे सुवालु आयो त चेल जो सूर जीअं तव्हां ॿुधायो त इन जा रीज़न्स थियनि त चेल जो सूर जो को इलाज बि आहे? सभिनी खां पहिरीं जेको आहे चवंदा आहिनि जीअं अंग्रेज़ी चवंदा आहिनि प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। त माण्हुनि खे जेको आहे पहिरीं शुरू में एहतियात करणु खपे त पंहिंजो उथणु वेहणु चेल खे सिधो रखणु, को बि कॾहिं न वेहे माण्हू ज़ोर खणे त जेको आहे हेठि झुकी न खणे, हेठि वही पट में ज़ोर खणणु उहो बहितरु आहे बजाए इन जो चेल त माण्हू झुकी वज़न खणे उहो ज़ोर ॾींदो आहे चेल ते ऐं
उन सां चेल्हि जो सूरु वधंदो आहे। तंहिंखां अलावा एक्सरसाइज़ या वर्ज़िश जेको आहे उहो लाज़मी माण्हू कंदो अचे त उन स्टेज ताईं न पहुचे त इहो सूरु वधे। पर जॾहिं इहो सूरु पइजी रहियो आहे त माण्हुनि खे इहो हूंदो आहे त बाबा सूरु पइजी वियो, हाणे ठीकु कीअं थिए। उन खे ठीकु करण लाइ जेको आहे इहो ज़रूरी न आहे तव्हां पट ते गदो लॻायो या पट ते सुम्ही रहो। चाहे पट ते सुम्हणु इहो माण्हू चवंदा कंहिं ज़माने में त पट ते सुम्हो ऐं इहो सूरु तव्हांजो जेको थी वेंदो आहिस्ता आहिस्ता छॾे वेंदो। इहा ठीकु ॻाल्हि कान्हे। पट तां सुम्ही उथणु उहो चेल्हि ते वधीक ज़ोर थो विझे, उन में सूरु वधे थो। त जंहिंमें सूरु पवे आराम कयो, अहिड़ी जेका एक्टिविटी न कयो जंहिंमें चेल्हि ते ज़ोर अचे, जीअं अॻियां झुकणु आहे, वज़न खणणु आहे, कंहिं शइ खे धिको ॾियणु आहे, अहिड़ो कमु न करे माण्हू। सूर जी जेका आहिनि उहे दवाऊं तव्हां पंहिंजे लोकल डॉक्टर वटि वञो, उन खां पुछो बाबा चेल्हि जी सूर जी का दवा आहे, कुझु आहे इलाजु, उहो वठो, फिज़ियोथेरेपी करायो, सेक कयो। इहे सभु शयूं जेके आहिनि उहो तव्हांजे लाइ चेल्हि जे सूर में फ़ाइदेमंद साबित थींदी। छा इन्हनि जी सर्जरी बि थी सघे थी? अगरि सर्जरी थींदी आहे चेल्हि जे सूर जी, ॿ तरह जी ॿ रीज़न्स थी सघनि था जंहिंमें चेल्हि जे सूर जी सर्जरी थी सघे थी। हिकिड़ो रीज़न त इहो आहे जॾहिं मूं तव्हांखे शुरू में चयो त जॾहिं नर्व्स ते प्रेशर थो अचे। जंहिं वक़्तु नर्व ते प्रेशर अचे थो ऐं उहो सिग्निफिकेंट आहे, ज़ोर करे थो वठे, त उन जी सर्जरी थियणु लाज़मी आहे। ठीकु आहे। जॾहिं सर्जरी न कंदासीं त नर्व ते प्रेशर पई पोइ नर्व जेका उहा साणी थी वेंदी ऐं उहो नर्व कमु करणु छॾे ॾींदी। इन सूरत में इन जी जेका सर्जरी थियणु ज़रूरी आहे। ॿी जेका रीज़न आहे जॾहिं जोड़नि में जेके जोड़ मोहरा पंहिंजी जॻह छॾे था ॾियनि, हिली था वञनि ऐं उहे झल नथा करे सघनि, मोहरनि खे पाण में ईअं सपोर्ट नथी थिए, उन सूरत में सर्जरी थियणु ज़रूरी आहे। पर मेजॉरिटी ऑफ केसिस में जेको आहे उहो सर्जरी कान थींदी आहे। पोस्चरल एडवाइस ॾींदा आहियूं जंहिंमें माण्हू पंहिंजो उथणु वेहणु, एक्सरसाइज़, वर्ज़िश इन्हनि शयुनि ते तवजो ॾिए त इनशाला इहा तकलीफ़ छॾे वेंदी आहे। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां ज़िक्र पियो कयो जॾहिं जोड़नि जो जेको फ्लूइड आहे या जेको पाणी आहे या जेका चिकनाहट आहे उहा जॾहिं ख़तमु थी वेंदी आहे त पोइ उन में जेका सो आर्थराइटिस, ओस्टियोआर्थराइटिस, आर्थराइटिस साॻी ॻाल्हि आहे या इन में थोरो फ़र्क़ु आहे? अगरि आर्थराइटिस जेका आहे इहा हिकिड़ी ब्रॉड या वॾी टर्म आहे जंहिंजे छतरी जे हेठां जेके अंडर दी अम्ब्रेला जीअं चवंदा आहियूं त ॿिया सभु आर्थराइटिस जेके मूं नाला वरिता। ऑस्टियोआर्थराइटिस हिकिड़ो आहे, उन मां जेको एज सां रिलेटेड आहे, वधंदड़ उमिरि सां थींदो आहे। अच्छा, नंढनि खे न थींदो। रूमेटॉइड आर्थराइटिस कंहिं बि उमिरि में थी सघे थो, वॾो हुजे नंढो हुजे। उहो जेको आहे चवनि था त बॉडी जी रेज़िस्टेंस जेका आहे या जेका फाइटिंग कैपेसिटी आहे इन्फेक्शन खे, इन्फ्लेमेशन खे, उहा घटिजी थी पवे। तंहिंजे करे जेको आहे उहो इन्फ्लेमेशन या सोज़िश जोड़नि में वधे थी, त उहा कंहिं उमिरि में थी सघे थी। अच्छा, यूरिक एसिड जॾहिं वधे थो छा उहो बि जोड़नि जे बीमारी जो सबबु थिए थो? यूरिक एसिड जो कहिड़ो इफेक्ट आहे? बिल्कुलु थी सघे थो। अलाए यूरिक एसिड जेको आहे, जेको असांजी बॉडी में जेको बि मास आहे, प्रोटीन आहे, उन जी जेका ब्रेक डाउन थिए थी, उन जो हिकिड़ो ब्रेक डाउन प्रोडक्ट आहे यूरिक एसिड, जेको पेशाब जे ज़रिए ख़ारिज थिए थो। पर जेको गोश्त असां ॿाहिरां जेको एक्सटर्नली वठूं था, को बकरी जो गोश्त, मुर्गी जो गोश्त, वॾो गोश्त, नंढो गोश्त, इहो भी प्रोटीन आहे, मांस आहे। उन जे खाइण सां जेको आहे इहो यूरिक एसिड जी प्रोडक्शन वधे थी। पर नॉर्मली बॉडी जेको आहे उहो यूरिक एसिड खे एक्सक्रीट करे छॾींदी आहे। पर उन सूरत में जो यूरिक एसिड जेको आहे बॉडी मां रिक्वायर्ड मिक़दार में ॿाहिरि नथो निकिरे, ख़ारिज नथो थिए, त उहो बॉडी में एक्यूमुलेट करे सघे थो। उन एक्यूमुलेशन सां पोइ जेको आहे इन्फ्लेमेशन या सोज़िश जोड़नि में वधे थी ऐं पोइ उहा जेको आहे बिलाख़िर आर्थराइटिस करे सघे थी। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कॉलर बि असां सां गॾु आहे, उनखे बि ॾिसूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। हा साईं, सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा केरु था ॻाल्हायो? सर सुल्तान थो ॻाल्हायां, कराची मां। सर वॾी महिरबानी सुल्तान। डॉक्टर अरशद असां सां गॾु, छा पुछंदो? अच्छा सर, उधर मुंहिंजी वाइफ खे तकलीफ़ आहे, उनखे डॉक्टर खे बि ॾेखारियो, IM हिकिड़ी टेस्ट थींदी आहे उहो बि करायूं, आए ॾींहं हिनखे दर्द जेको आहे इहो अक्सर जेको आहे सर्दी में घणो थींदो आहे। न सूरु किथे आहे, कहिड़ी तकलीफ़ आहे? कमी आहे साईं सुल्तान साहब, तकलीफ़ कहिड़ी आहे, किथे तकलीफ़ आहे? तकलीफ़ हुनखे चेल्हि खां हेठि सूरु, जंग लेफ्ट जंग में, चेल्हि में सूरु त पए हेठि ताईं वञे थो? हा सर, हेठि बिल्कुलु पेर ताईं, न अजे पेर ताईं। अच्छा, तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो? चए थो भई कैल्शियम आहे ऐं चेल्हि, ऐं ॿियो जो कॾहिं कॾहिं हिकिड़ी जंग ईंदी राइट साइड वारी सुन थी वेंदी आहे।
अच्छा, तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो आहे? सर डॉक्टर खे ॾेखारियो, हुन हिकिड़ी मुंहिंजा एक्सरे करायो, हू जो एक्सरे बि थियो, डॉक्टर जे कैल्शियम जी कमी आहे, खीर वग़ैरह अंडा वग़ैरह जेको आहे ॾी तकलीफ़, हाणे भला इन जो को हल बि आहे, को ऑपरेशन अगरि थिए? बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां था, वॾी महिरबानी सुल्तान, तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियासीं। डॉक्टर साहिब खां पुछूं था। डॉक्टर साहिब तव्हां ॻाल्हि सम्झो, चेल में सूर आहे, पोइ उहो जेको आहे सो शियाटिका ॿिन्ही टंगनि में हेठि, पर हिकिड़ी टंग में राइट में तमामु घणो थिए, डॉक्टरनि खे बि ॾेखार। अच्छा, चेल में सूर थी पोइ शियाटिका जेको सॼी टंग में सूर वञे थो, जेके असां पंहिंजी लैंग्वेज में शियाटिका चऊं था, ॿिया मुख़्तलिफ़ उनखे सूर चऊं, इहो छा आहे? अलाए इन खे तव्हां बिल्कुलु सही वर्ड चयो, शियाटिका चवंदा आहियूं, ऐं कुझु माण्हू अर्क निसा बि सॾींदा आहिनि इन शइ खे। तकलीफ़ जीअं असां ॻाल्हि कई पई चेल जे सूर जी, उन में जेको आहे कमर में या पुठी में नर्व ते प्रेशर पवंदो आहे, ऐं जेके बि टंग में जेके नर्व्स अचनि था पिया उहे पुठी जे हॾ में निकिरंदा आहिनि, ऐं जॾहिं चेल में जेको आहे इहो प्रेशर वधी वेंदो आहे नर्व्स ते, त उहो जेको आहे उन जा सिम्टम्स अहिड़ा हूंदा आहिनि जो टंग जो सुन थी वञणु या पेरनि ताईं सूर वञणु। जेको सुल्तान साहब ॻाल्हि कई त राइट साइड सुन थी पवे, पर ॿिन्ही पासे सूर पवे थो ऐं टंगुनि में वञे थो, उन सूरत में बहितरु इहो हूंदो त सुल्तान साहब खे ऑर्थोपेडिक सर्जन खे ॾेखारे MRI थिए इन्हनि जी मिसिस जी जेको आहे कमर जो या बैक जो, ऐं उन में इहा तकलीफ़ ज़ाहिर थींदी त केतिरो प्रेशर आहे, कहिड़ी नर्व ते आहे, ऐं इन जो इलाजु मुमकिन आहे डेफिनेटली। इन जो इलाजु आहे, पर अक्सर इन जो घणो इलाजु करायूं था शियाटिका जो, पर मरीज़ ठीकु नथा थियनि। इन जो इलाजु छा आहे? सिर्फ़ु दवाउनि जो ज़रिए या सर्जरी आहे? अगरि जे प्रेशर घणो आहे, जीअं सुल्तान साहब ज़िक्र कयो, मां सम्झां थो त इन ते सिग्निफिकेंट प्रेशर आहे नर्व ते, ऐं अगरि उहो ज़ाहिर थी थो पए तो सर्जरी का सवाल हिकिड़ो ॿियो बि कॉलर उनखे बि शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? चंदन जो ॻाल्हायां, मुख्तार कार जो ड्राइवर। हा चंदन, छा सवाल पुछंदो? साईं मुंहिंजे गोॾनि में ॾाढो सूर थींदो आहे, इहो अलाए छाजे करे। घणी उमिरि आहे तव्हांजी अदा चंदन? हेलो, गोॾनि में ॾाढो सूर थींदो आहे। तव्हांजी उमिरि घणी आहे चंदन? जी मुंहिंजी उमिरि 32 साल आहे। 32 साल। डॉक्टर खे ॾेखारियो अथव? जी न, अञा डॉक्टर खे कोन ॾेखारियो आहे। चलो तव्हांखे जवाबु ॾियूं था। चंदन, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। चंदन जी 32 साल उमिरि आहे, मतिलबु ड्राइविंग या अक्सर माण्हू वर्क कनि था, कमु कनि था, मुख़्तलिफ़ गोॾनि ॿिन्ही में सूर अथसि, छा एडवाइस कंदोसि? मां सलाह इहा ॾींदुसि त जेको आहे पंहिंजे डॉक्टर खे ॾेखारीनि, ऐं जेको आहे इन जे वधीक टेस्ट थियनि, MRI स्कैन थिए गोॾनि जो या एक्सरे घटि में घटि थिए त ज़ाहिर थिए त तकलीफ़ छाजे करे आहे गोॾनि में। घणी वजूहात थी सघनि थियूं गोॾनि में सूर जूं, पर जेका हिन पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई आहे ऐं जेका चंदन जी उमिरि आहे उन हिसाब सां आर्थराइटिस जेको आहे उहो पॉसिबल कोन्हे, पर इहो मुमकिन आहे त अंदरि जेको आहे को मांस हूंदो आहे या सॉफ्ट टिशू चवंदा आहियूं या लिगामेंट हूंदो आहे, उन जी जेका आहे उहा इंजरी या धक उन में थी सघे थो, उहो मुमकिन आहे, ऐं उन जे करे सूर हुजे, उन जी फर्दर इन्वेस्टिगेशन या MR थी वञे ऐं पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे पंहिंजो इलाजु कयो। अच्छा, शियाटिका जो इलाजु जेको आहे उहो सिर्फ़ु सर्जरी आहे? अलाए, शियाटिका जो जेको आहे अवल इलाजु त इहो आहे त रेस्ट करे माण्हू ऐं दवाऊं वठे, एंटी इंफ्लेमेटरी उहो वठणु शुरू करे, ऐं पर उन मां जे फर्दर आराम न थिए त पोइ सर्जरी ज़रूरी आहे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे, अरशद साहब असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? ख़ालिद खुश्क। ख़ालिद खुश्क, किथां पिया ॻाल्हायो? जैकाबाद खां? न साईं, हेॾो नौशहरे खां। वॾी महिरबानी। डॉक्टर साहिब असां सां गॾु, छा पुछंदो? साईं मूंखे गोॾे में सूर नथो छॾे। हिकिड़े गोॾे में आहे, ॿिन्ही में सूर आहे? हिकिड़े में। को धक वग़ैरह लॻो आहे या ईअं ई बसि सूर शुरू थी वियो? ईअं भॼंदे माना थिड़ी पियो, वरी डॉक्टर खे ॾेखारियो, हुन जो टिड़की पियो आहे, दवायूं ॿायूं वरितियूं अथमि त बि को फ़र्क़ु ई न आहे। अच्छा, उहो हाणे उमिरि घणी आहे तव्हांजी? मुंहिंजी 18 साल। अच्छा, 18 साल। डॉक्टर साहिब को सवाल पुछंदो या बसि? वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु ॾियो त ख़ालिद, वॾी महिरबानी। ख़ालिद जेका ॻाल्हि कई, भॼंदे किरी पियो आहे, जी धक लॻो आहे हुनखे, छा धक जे करे गोॾे में कहिड़ियूं ख़राबी थी सघनि थियूं? अलाए, धक लॻण जे करे जेको आहे सभिनी खां कॉमन ॻाल्हि जेका असां ॾिसूं था उहो फ्रैक्चर थी सघे थो, पर ख़ालिद जी जेका ॻाल्हि कई त भॼंदे गोॾो थिड़ी पियो, किरी पियो, धक लॻुसि, त फ्रैक्चर जेको आहे उहो मुमकिन आहे, पर ख़ालिद जे केस में कान्हे। पर ख़ालिद छा त हले चले पियो, उनखे अहिड़ी का तकलीफ़ न थी आहे सवाइ गोॾे जे सूर जे। जेका ॻाल्हि कॉमनली थींदी आहे गोॾे में
उहा इहा आहे त अंदरि जेको आहे उहो फ्लूइड ख़राब थियो, लिगामेंट ख़राब थिया, मसल्स उनजे जे सराउंडिंग वारा ख़राब थिया, लिगामेंट ख़राब थी पवंदो आहे, मोस्टली भॼण में थिरण में गोॾो जेको आहे हॾो पाण ते रगड़। त हाणे छा करे नौजवान यंग छा करे इहो एडवाइस छा कंदो? एडवाइस इहा आहे त जेको आहे कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे, उन जो स्कैन थिए ऐं स्कैन थियण खां पोइ इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए त अंदरि तकलीफ़ कहिड़ी वजह सां आहे ऐं उन जो ट्रीटमेंट थियणु खपे। थी सघे थो पॉसिबल आहे? बिल्कुलु पॉसिबल आहे, बिल्कुुलु ठीक थी सघे थो ऐं इन खे जेको आहे जल्दी ॾेखारे वठे। घणो टाइम कंदो इन में त इहा तकलीफ़ वधी पर अगरि सुठे डॉक्टर ॾेखारे पंहिंजो इलाज कराए त बहितर थी सघे थो। ऐं हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? अजी बख्श जी, किथां पिया ॻाल्हायो? शदादकोट मां। वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर नंढड़ी थोरो मूंखे जाई त उनजो पेर पासीरो जी, त उन डॉक्टर साहब मूंसां करिणो हो त छा उनजी उमिरि घणी आहे हाणे? उमिरि हाणे सी तक़रीबन 15 ॾींहं शायदि जाई आहे। जे 15 ॾींहं थियनि। तव्हांखे डॉक्टर कंहिंखे ॾेखारियो? उन्हनि डॉक्टरनि छा चयो तव्हांखे? डॉक्टर अब्दुल मालिक शेख खे ॾेखारियो हो, चयो त सर्जरी ऑपरेशन थींदो। चलो ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾियो। वॾी महिरबानी तव्हांखे। पैदाशी जेकॾहिं ॿार जो जेके पेर आहिनि उहे डिसेबल हुजे या फिरियल हुजनि त डॉक्टर साहब जेको बि अञा 15 ॾींहंनि जी आहे जेको बि डॉक्टर उते हुयो उनजो मक़सदु ऑपरेशन। छा इहे जेके पैदाशी जेके नुक़्स थियनि था, पेर थोरा टेढ़ा आहिनि या कुझु बि आहिनि, त छा इहे पाण ई ठीकु थींदा या इन्हनि जी बि सर्जरी करणी पवंदी? अदा इहे पाण ई ठीकु कोन थींदा, पर इन्हनि खे पैदाइशी जेको आहे इलाजु ज़रूरी आहे। जीअं इहो साम्हूं अची वई ॻाल्हि, जीअं ज़ाहिर थी पई त पेर मुड़ियल आहिनि, इन्हनि खे अवल जेको आहे उहो प्लास्टर ॿधबो आहे ऐं प्लास्टर में पेर आहिस्ता आहिस्ता सिधा कबा अची पिया आहिनि। त ईअं थींदो आहे त तव्हां जेको आहे हफ़्तो हिकिड़ो प्लास्टर ॿधो, पोइ वरी थोरो सो वधीक करेक्शन थी, पोइ वरी ॿियो प्लास्टर ॿधोसीं, ईअं 6-8 हफ़्ता इहे प्लास्टर ॿधबा आहिनि। उन खां पोइ जेको आहे तक़रीबन 6-8 हफ़्तनि में पेर सिधा थी बीहंदा आहिनि ऐं हिकु दफ़ा फुल करेक्शन अची वञे त पोइ उन्हनि खे जेको आहे उहो सपोर्ट ॾेई उन्हनि खे ॿधी छॾिबो आहे। छा डॉक्टरनि खे जेको उते डॉक्टर जनरल उन्हनि खे तजवीज़ ॾियनि त सर्जरी, छा सर्जरी बि थींदी? अगरि सर्जरी जेका आहे उहा थी सघे थी, पर अवल जेका आहे मूं जीअं चयो त सर्जरी जी जल्दी न करणु घुरिजे। तव्हां जिन खे एडवाइज़ कयो सुठे डॉक्टर ॾेखारे उनजे चवण जे मुताबिक़ जेकॾहिं इलाजु कराइनि त बहितर थी सघंदो। डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं नाज़रीन बि फ़ोन करे तव्हां सां बिल्कुलु पंहिंजा जेके बि मसइला आहिनि उहे शेयर करिया आहिनि, पर वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े वक़्त जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल करियूं। अॼु असां जोड़नि जे बीमारियुनि बाबति ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। डॉक्टर अरशद सिद्दीकी असां सां गॾु आहे। तव्हां बि कॉल करे डॉक्टर साहब खां जोड़नि जी बीमारी बाबति को बि सुवाल पुछी सघो। असां सां गॾु हिकिड़ो कॉलर आहे, उनखे से शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। अल्लाह जुड़ियो। किथां पियो ॻाल्हाए? जी, वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? छोकिरी जी, डॉक्टर पीर अब्दुल पीर कुरैशी जो ॾेखारियो आहे, डॉक्टर अहमद अली जो ॾेखारियो आहे। न पेर में छा थो थिए? हॾियूं वधनि थियूं छा? हॾी वधे थी हॾी। अच्छा, पेरनि ॿिन्ही जूं? ॿिन्ही पेरनि जी। अच्छा, उमिरि घणी आहे तव्हांजी नंढड़ीअ जी? उमिरि 16-17 साल। ठीकु आहे, वॾी महिरबानी। तव्हांखे जवाबु ॾियो था, वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब कॉल हुयो वक़्फ़े सां पोइ, छा पेरनि जूं हॾियूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ जीअं जेके हुन जेके एंकल जॉइंट में जेके हूंदियूं आहिनि, छा इहे बि वधी सघनि थियूं ॿारनि में? इहा का बीमारी आहे या इहा नेचुरल आहे, छा आहे? अगरि इहे ॿई पॉसिबिलिटीज़ आहिनि, नेचुरल बि थी सघे थी ऐं बीमारी बि थी सघे थी। इहो चवणु जेसीं पेशेंट न ॾिठो हुजे ॾाढो ॾुखियो आहे त हिननि जे नियाणी सां कहिड़ी तकलीफ़ आहे, पर मां इहो मशवरो ॾींदुसि त कंहिं सुठे डॉक्टर सां वञी मिलनि, कंहिं वॾी अस्पताल में कंहिं वॾी अस्पताल में वञनि ऐं प्रॉपर इन्वेस्टिगेशन थियनि, तंहिंखां पोइ हुन जो इलाजु तजवीज़ थी सघे थो। मतिलबु हॾियूं वधी बि सघनि थियूं? बिल्कुलु वधी सघनि। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां आर्थराइटिस जी ॻाल्हि कई, त आर्थराइटिस या ओस्टियो आर्थराइटिस जूं कोई साइन सिम्टम कहिड़ियूं आहिनि, कीअं ख़बर पए? पेशेंट जॾहिं तव्हां वटि ईंदो त छा अची तव्हांखे ॿुधाईंदो? अगरि जेके पेशेंट ईंदो उनखे पहिरीं तकलीफ़ सूर जी शिकायत कंदो, जोड़नि में सूर, कंहिं बि जोड़ में, कंहिं बि जोड़ में सूर थी सघे थो, पर ऑस्टियो आर्थराइटिस घणो करे वॾे जोड़नि में थींदो आहे, जीअं गोॾे जो जोड़ आहे या मुड़े में आहे या हिप जॉइंट आहे, इन्हनि में सभिनी खां पहिरीं ऑस्टियो आर्थराइटिस ज़ाहिर थींदो आहे। ठीकु आहे। त जीअं असां चयूं त अवल जेको आहे गोॾे जो सूर आहे, तंहिंखां पोइ हिप आहे, पोइ शोल्डर आहे ऐं पोइ मुड़े में आहे। ठीकु आहे। इन निस्बत सां ईअं अॻियां वधंदो। हिकिड़ो त सूर जी शिकायत कान्हे, ॿी कहिड़ी तकलीफ़ हूंदी? पोइ ख़ुश्की जे करे जेको आहे उहो जोड़ मुड़ंदो न आहे पूरो। अच्छा, मुड़ण में तकलीफ़ थींदी? मुड़ण में तकलीफ़ थींदी आहे। जीअं गोॾो जेको आहे पहिरीं चवंदो त पूरो मुड़ंदो,
हाणे अधु ताईं वञे थो पोइ ते नथो वञे। डॉक्टर साहब को कॉलर उनके भी शामिल करें पोइ निशान के अॻिते वधायूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो किथां? सर अलादा थो ॻाल्हायां ज़िलो शिकारपुर खां। वॾी महिरबानी अलादा। डॉक्टर अरशद असां सां गॾु छा पुछंदो? साईं पुठनि में सूर थो रहे ऐं गोॾनि में सूर थो रहे। उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि सर मुंहिंजी 38 साल आहे। कमु छा कंदा आहियो? कमु त सर मां वेठो मां नाके मुंशीगिरी कमु आहे। अच्छा किथां? सॼे पुठनि में सूर थो पए या रुॻो चेल में सूर थो पए? साईं चेल में सूर सॼे पुठनि में सूर थो पए या चेल में सूर थो पए? साईं सॼे जिस्म में पोइ सूर पइजी थो वञे। मां तव्हांजो प्रोग्राम तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो? सर हा डॉक्टर खे ॾेखारियो? वज़ीर साहब खे ॾेखारियो आहे सर। चलो उन्हनि छा चयो तव्हांखे? उन्हनि चयो ई हिकिड़ी कलेक्शन थींदी आहे न घर में कैल्शियम अलाए छा कैल्शियम उनजी घटिताई आहे भई। चलो ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां को सवाल पुछंदो बसि? न वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾींदा। वॾी महिरबानी तव्हांजी। साईं विवेक जो कमु कंदो आहे। उमिरि तक़रीबन 40 साल जे क़रीब करे 8-10 साल ॿुधाई पई पर चए थो सॼे पुठनि में सूर पए थो। कंहिं डॉक्टर जो नालो बि खईं लाड़काणे में शायदि मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर वज़ीर सुठो सर्जन आहे सुठो डॉक्टर आहे उहो बि। त उनजो चवणु आहे त कैल्शियम जी घटिताई। छा कैल्शियम जी घटिताई जे करे पुठनि जे जोड़नि में या गोॾनि में सूर पई सघे थो या ॿिया बि के सबब थी सघनि था? कैल्शियम जी घटिताई पॉसिबल आहे उनजे करे मुमकिन आहे त सूर पवंदो हुजे पर घणो करे जेको आहे छाकाणि त वेहण जो कमु आहे पुठनि जो सूर मुंहिंजो कैल्शियम सां रिलेशन घटि आहे हुनजी। घटि आहे हुनजी त इन करे जेको आहे पर कम सां रिलेटेड ज़रूरु आहे। चाहे इन्हनि जी जेका आहे उहा सॼो कमु वेठे जो आहे ईअं पियो चयो न साईं। वेठे जो कमु आहे वर्ज़िश कोन्हे ऐं उन में पुठनि में सूर वठी थो वञे छाकाणि त वेही माण्हू खे अहसासु नथो थिए ऐं वेठे वेठे कमर झुकी थी वञे खुब कढी थो वेहे माण्हू घणो करे। नर्व्स ते प्रेशर पए थो मसल्स वीक था थी वञनि इन करे कॉन्स्टेंटली सूर रहे थो। हिनखे छा एडवाइस कंदो साईं खे? मां इहा सलाह कंदुसि त हिकिड़ो त जेको आहे वक़्तनि फ़वक़्तनि एक्सरसाइज या वर्जिश कनि वर्जिश कनि उथनि वेहनि पंहिंजे वेहण जे कम मां थोरो चकर ॾेई अचनि पोइ अची वेहनि ऐं टाइम कढी वर्जिश कनि ऐं तंहिंखां पोइ बि सूर रहे त वञी कंहिं सुठे डॉक्टर सां मशवरो कनि ऐं एक्सरे कढाइनि वधीक ॾिसनि। कंहिं सुठी वॾी अस्पताल में वञी जे करे उनजो पोइ प्रॉपर जेको डॉक्टर साहब तव्हां निशानी पियो ॿुधायो त हिकु त उनजो जोड़ जेको आहे सॼो मुड़ी न सघंदो गोॾनि में सूर हूंदो सोज अची वेंदी। अच्छा सोज अची वेंदी जोड़नि में? जी अच्छा जोड़ जेको आहे पर्टिकुलर जंहिं हिकिड़े जोड़ में सूर आहे ऑस्टियोआर्थराइटिस हिकु जोड़ खे वठी शुरू थींदो आहे पोइ आहिस्ते आहिस्ते ॿियनि जोड़नि ताईं बि वेंदो आहे त उहो जोड़ जंहिंमें तकलीफ़ वधीक हूंदी उन में सूर पोइ उन में सख़्ती खुश्की पेर जो घटि मुड़णु टंग जो या पोइ सोज इहे कॉमन। अच्छा अक्सर कुझु मरीज़ अहिड़ा हूंदा जॾहिं सुबुह जो चवंदा त असां लेडीज़ या मेल जेके अथव असां जॾहिं सुबुह जो उथंदा आहियूं त असां पंहिंजा जोड़ जेके से मोड़े न सघंदा आहियूं। छा राति जो सुम्हण सां बि इन जो वधी वेंदो आहे छा इहो? अलाए बिल्कुलु वधी वेंदो आहे। उन में छा थींदो आहे त राति जीअं माण्हू सुम्हे थो तीअं बाक़ी जिस्म जो पाणी जेको आहे उहो ख़ुशि थी थो वञे सुबुह जो उनखे मोड़णु तमामु मुश्किल थी वेंदो आहे। इहा बि तकलीफ़ हूंदी आहे इहा कंप्लेन। हिकिड़ो कॉलर आहे उनखे बि शामिलु कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं केरु पिया ॻाल्हायो किथां? रशीद सोलंकी पियो ॻाल्हायां साईं केसर कोटा खां। रशीद डॉक्टर साहब का सवाल है? हा पुछो सवाल पुछो। गोॾे खां हेठि ताईं टंग में अंदर में सूर रहे थो इहो छाजे करे? डॉक्टर साहब का सवाल जो मूंखे जवाबु ॾे। हॾीअ में सूर थो पए या गोश्त में? अंदर साईं नस में अंदर थो पए अड़े छाजे करे? को धक लॻो आहे तव्हांखे? न साईं न। अच्छा कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? डॉक्टर खे ॾेखारियो सॻा बॻा वरिता न फ़ाइदो कोन थिए कुझु। अच्छा सॻा बि वरिता हुआ बुज़ुर्गनि ॾे वियो तव्हां? जी साईं। पोइ छा था चवनि बुज़ुर्ग भला तव्हांखे? बुज़ुर्ग सॻो वठो ॾे छॾियईं जवलजान ते वञो साईं भेटाई साईं ते विया आहियूं कलंदर ते विया आहियूं। कंहिं वॾे डॉक्टर खे ॾेखारियो अथव? कंहिं वॾी अस्पताल में विया आहियो हैदराबाद या किथे ॿिए किथे रहंदा आहियो? न साईं हैदराबाद कोन आहे हिते टंडे आदम अस्पताल में ॾेखारियो। चलो ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हांजी। सही गोॾे खां सॼी टंग में सूर थो पए छा इहो बि को मुंहिंजे ख़्याल में जेको मथां तव्हां पंहिंजो चेल जे जेको मोरनि जो कंप्रेशन आहे जेको नर्व जो उनजो सबबु आहे या को ॿियो बि सबबु थी सघे थो? मां जेका तव्हां सवाल पुछिया पिया रशीद साहब पंहिंजो जेको बयानु पे कया हाल उन में इहो न चई त मुंहिंजी टंग जेका सुन थी थिए न सूर जी ॻाल्हि आहे बसि रुॻो सूर आहे जे नर्व्स ते प्रेशर हुजे ज़ोर हुजे उन्हनि ते त सूर सां गॾु सुनपन जी शिकायत ज़रूरु करे हा माण्हू। छाकाणि त सुनपन कान्हे मां सम्झां थो त इन्हनि खे जेका आहे गोॾे में उहा ई तकलीफ़ आहे जेका मेजॉरिटी या जेका आम माण्हुनि में कॉमनली थिए थी
उहा आहे लिगामेंट जी इंजरी या धक लिगामेंट खे, ऐं लिगामेंट जो डैमेज थियण जेको आहे नुक़सानु पहुचणु मतिलबु हिन जे जेकॾहिं हिनखे कंहिं सुठे डॉक्टर ॾे वञणु घुरिजे, छो त हीअ जीअं माण्हू वेंदा आहियूं असां मुख़्तलिफ़ माण्हुनि ॾे जेके उतां जा मक़ामी माण्हू, पर हिनखे कंहिं सुठे डॉक्टर ॾे वञी पंहिंजो इलाजु कराए। हिकु ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। सर सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। सर मां अली शेर पियो ॻाल्हायां साईं, जाम सर कोटली खां खानपुर मां। सर वॾी महिरबानी। अली शेर छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? साईं मूंखे पहिरियां सां सलाम चवंदो तव्हांखे डॉक्टर साहिब खे। सर वॾी महिरबानी। साईं मूंखे मगज़ में सूर, गोॾनि में सूर, हथनि में सूर तमामु घणो करे, जीअं गिदड़ियूं पवंदी आहे, मूंखे असीं आराम कोन थो अचे। इहो डॉक्टर साहिब खां सुवाल पुछणो सर। बिल्कुलु पुछो था। तव्हांजी उमिरि घणी आहे? सर मुंहिंजी उमिरि आहे 40 साल साईं। वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु। अच्छा डॉक्टर साहिब, गिदड़ियूं सम्झो था? जी जी। इहे चए थो मथे में सूर, सॼे जिस्म में गिदड़ियूं पवनि थियूं, छा इहा बि का बीमारी आहे? ज्यादा बिल्कुलु आहे, जीअं गिनड़ियूं पवण या मसल स्पैज़म जीअं चवंदा आहिनि, इहो छो थींदो आहे? उनजी कई वजूहात थी सघनि थियूं। आम वजह जेका आहे उहा कैल्शियम जी इम्बैलेंस जे करे थिए थी, पर ॿिए घणी वजूहात थी सघनि थियूं जिन जे करे गिनड़ी पई सघे थी माण्हुनि खे। इन जो इलाजु आहे त कैल्शियम खे जेको इलाजु कराइजे। बिल्कुलु ऐं कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारे। बेशक, छाकाणि त इन जी जेका तशख़ीस करणु तमामु ॾाढी। अच्छा डॉक्टर साहिब, हाणे ओर्थोआर्ट्राइटिस तव्हां साइन सिम्टम त ॿुधायूं, निशान त ॿुधायूं, इन जी का ख़ासि इन्वेस्टिगेशन आहे हिननि जी? ऑस्टियोआर्थराइटिस जे लाइ बेसिक इन्वेस्टिगेशन जेका आहे, जेका असां आम तौर ते कंदा आहियूं, उहा एक्सरे आहे ऐं उन मां ई ख़बर पइजी वेंदी। उन मां ई ख़बर। अच्छा, हिन जो इलाजु छा आहे? सिर्फ़ु हिन जो चेंज आहे या दवाउनि जे ज़रिए ठीकु थी सघे थो? ऑस्टियोआर्थराइटिस जो अॼु ताईं असां मुकमल इलाजु ॻोल्हे न सघिया आहियूं कंहिं बि दुनिया में। पर सर्जरी थींदी आहे? करे सर्जरी थींदी आहे। अवल सूर जी दवाऊं ॾींदा आहियूं, पर जे सूर कंट्रोल में न अचे त पोइ सर्जरी। असां टाइम बि ख़तमु थियण वारो आहे। मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो? वॾो टॉपिक हो, पर असांजा नाज़रीन असां सां गॾु हुआ, उन्हनि जा बि मसइला, उन्हनि खे बि तव्हां जवाबु ॾिनो। मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो? पैगाम इहो ई आहे सभिनि जे लाइ त पंहिंजो वर्ज़िश जो ख़्यालु कनि, वज़न जो जेको आहे ख़्यालु कनि, वज़न न वधाइनि, पंहिंजो अहिड़ो कमु न कनि जंहिं चेल में सट अचे या ज़ोर अचे, ॾाका चढ़ण लहण जी एहतियात कनि, इहे सभु ॻाल्हियुनि जो एहतियात कनि, पंहिंजी ग़िज़ा जो एहतियात कनि, त अला कंदो सभु ठीकु रहंदो। वॾी महिरबानी डॉक्टर अरशद कमर, तव्हां असां वटि आयो, वॾी महिरबानी तव्हां। नाज़रीन, तव्हां असांजो मोज़िज़ महिमान डॉक्टर असां वटि आयो ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं त जोड़नि जी बीमारियुनि बाबति तव्हांखे तफ़सीली जेके से जवाब बि ॾिनई, तफ़सीली ॻाल्हियूं बि ॿुधाई, ऐं डॉक्टर साहिब जे जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था, इन्हनि बीमारियुनि खां बची सघूं था। पाण बि ख़ुशि रहो, ॿियनि खे बि ख़ुशि रखो। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बश पवार खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।